أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا ربي شكرا هديت قلبي شكرا نورت دربي شكرا شكرا يا رب अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह। ग्रुप जा अज़ीज़ दोस्त भाइरो छा हाल आहे? अल्लाह ताला खां दुआ है त अल्लाह ताला असांखे तव्हांखे ऐं सॼी मुसलमान उम्मत खे दुनिया ऐं आख़िरत जूं कामयाबियूं अता फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त ऐं साथियो, अल्हम्दुलिल्लाह अॼु असांजे ग्रुप में असांजे हिकिड़े पिरी प्यारे साईं मां इन लाइ थो चवां जो माशाअल्लाह साईं सैयद ज़ादो आहे ऐं असांजे ग्रुप में अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो ई सैयद आहे ग्रुप में। ऐं असांखे इंतिहाई ख़ुशी आहे जो अॼु साईं असांखां सवाल कयो आहे ऐं खुली कयूं। ऐं असांखे अहिड़ा ई माण्हू वणंदा आहिनि जेका ॻाल्हि कनि खुली कनि। उहे माण्हू ॾुखिया हूंदा आहिनि जेके लिक छप वारी ॻाल्हि कंदा आहिनि। उहे माण्हू सवला हूंदा आहिनि जेके दिल जी ॻाल्हि ज़बान ते आणींदा आहिनि। जेका दिल ते हूंदी आहे उहा ई ज़बान ते आणींदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह साईं जो नालो ग़ुलाम नबी आहे। अल्लाह ताला खां दुआ है त अल्लाह ताला शल सां सभिनी मुसलमाननि खे पंहिंजे मिठे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी में रखे, उनजी पैरवी में रखे ऐं असांखे हमेशा सुन्नतनि खे ज़िंदा रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेसी तुणी अल्लाह जियारे सुन्नतनि ते जियारे ऐं जॾहिं मौत ॾिए तॾहिं बि सुन्नत ते ई क़ाइमु करे ऐं मौत अता फरमाए। आमीन या रब्बल आलमीन। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, असांजे पहिरीं प्यारे साईं सवाल कयो आहे त साईं असां मीलाद मल्हाईंदा आहियूं त पोइ छो इहे जेके पाण खे वहाबी सॾाईंदा आहिनि इन्हनि वहाबियुनि खे कावड़ छो चढ़ंदी आहे? बल्कि साईं इहे बि लफ़्ज़ चया त उन्हनि खे मिर्च छो लॻंदा आहिनि? साईं चए त उन्हनि खे वहाबियुनि खे मिर्च छो लॻंदा आहिनि? साईं पहिरां सभ खां पहिरीं ॻाल्हि त अल्हम्दुलिल्लाह असां अहले हदीस आहियूं। अहले हदीस अहले सुन्नत आहियूं। क़ुरान ऐं सुन्नत ते अमल करण वारा, क़ुरान ऐं हदीस ते अमल करण वारा। वहाबी असां सॾाईंदा न आहियूं। बाक़ी अगरि केरु चवे त उहा हुनजी मर्ज़ी। बाक़ी रही मीलाद जी ॻाल्हि त साईं असां तव्हांखे मुख़्तसर ॿुधाइण जी कोशिशि कंदासीं, पर तॾहिं बि क्लिप वॾी थी वेंदी ऐं तव्हां खां गुज़ारिश कंदासीं त क्लिप मुकमल ॿुधिजो। छो त अर्ज़ु इहो आहे त हीउ मौज़ू इंतिहाई वॾो आहे, इंतिहाई वॾो आहे ऐं असां तव्हां खां गुज़ारिश कंदासीं तव्हां सवाल कंदा रहो त थोरो थोरो ॻाल्हि क्लियर थींदी वेंदी। हिकिड़ी जाइ ते हिन सॼी जी वज़ाहत नथा करे सघूं छो त तमामु डिघो मौज़ू आहे इहो। मुख़्तसिरनि तव्हांखे ॿुधाईंदासीं त अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान पाक में फरमाए थो त मूं जेके बि पैगंबर मोकिलिया आहिनि इन लाइ मोकिलिया आहिनि त पैगंबरनि जी पैरवी कई वञे। पैरवी जे लाइ अल्लाह ताला पैगंबर मोकिलिया आहिनि, यानी पैगंबरनि जो शान ई इहो आहे त हुननि जी पैरवी कए। जंहिं पैगंबरनि जी पैरवी कई उन्हनि पैगंबरनि जी फर्मा बरदारी कई। ऐं अल्लाह ताला फरमाए थो जंहिं पैगंबरनि जी फर्मा बरदारी कई उन मूं अल्लाह जी फर्मा बरदारी कई। ऐं मिठे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त ईअं न त रुॻी माण्हू मोहब्बत जी दावा कनि, हर को चए मां मोहब्बदार आहियां मां मोहब्बदार आहियां। न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी। जंहिं मुंहिंजी सुन्नत सां मोहब्बत कई उन ई मूंसां सची मोहब्बत कई ऐं जंहिं मूंसां मोहब्बत कई उहो मूंसां गॾु जन्नत में हूंदो। त साईं अर्ज़ु इहो आहे त ही अमल असां कयूं छो था? मूंखे इहो तव्हां ॿुधाइजो त असां ही अमाल छो था कयूं? ही जेके निमाज़ रोज़ा हज ज़कात, ही बुख ते उञ ते रोज़ा रखण, ही जिहाद फी सबीलिल्लाह, ही सिसियूं कटराइण, ही जानू ॾियण, पंहिंजा नौजवान बच्चा अल्लाह जे राह में ॾियण, इहो मुसलमाननि जी फज़ीलत आहे। इहो मुसलमान छो थो करे? छा लाइ? हुनखे कहिड़ी ज़रूरत पई आहे? उन जो जवाबु इहो ई हूंदो तव्हां वटि, अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर। अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर, रब खे राज़ी करण जे ख़ातिर, पंहिंजे रब जे इबादत जो हक़ अदा करण जे लाइ, जेको अल्लाह ताला क़ुरान शरीफ में फरमाए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। मूं इंसान ऐं जिन्ननि खे सिर्फ़ इन लाइ पैदा कयो आहे त मुंहिंजी इबादत कनि।
जॾहिं अल्लाह असांखे इबादत लाइ पैदा कयो आहे त पोइ असां ते फर्ज़ आहे त असां पंहिंजो जान माल औलाद सभु कुझु अल्लाह जे राह में क़ुर्बान कयूं। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला फरमाए थो, कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। ए मुंहिंजा महबूब तूं मालिक माण्हुनि में ऐलान करे छॾ त मुंहिंजूं निमाज़ूं, मुंहिंजूं कुर्बानियूं, मुंहिंजो जीअण, मुंहिंजो मरण सभु काइनात जे पालनहार लाइ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इहो ई असांखे दर्स ॾिनो त तव्हांजो सभु कुझु अल्लाह जी रज़ा लाइ हुजे। त मुंहिंजा अज़ीज़ भाउ, असां जेके बि इबादतूं कयूं था, जेके बि अमल कयूं था, इन जो कारण इहो आहे त अल्लाह जी रज़ा हुजे। अल्लाह गुनाह माफ़ करे, जहन्नम जी बाह खां बचाए, जन्नतुल फिरदौस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो नसीब फरमाए। इहा ई महिनत आहे, सभु हिन लाइ कयूं था। पोइ चाहे केरु पाण खे शियो सॾराए, ब्रेलवी सॾराए, देवबंदी सॾराए, अहले हदीस सॾराए, सभिनीनि जी जेका असुल मक़सद आहे उहा इहा आहे। त कॾहिं असां क़ुर खां पुछा कयो आहे? जेको रब जो कलाम आहे त रब छा थो चए? रब कीअं राज़ी थींदो? रब असां सां मुहबत कीअं कंदो? रब असांजा गुनाह कीअं माफ़ कंदो? छा ही दीन शरीयत पंहिंजी मर्ज़ी सां हलाइण ते अल्लाह असांजा गुनाह माफ़ कंदो? न। अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में सूरत आल इमरान आयत नंबर 31 में अल्लाह फरमाए थो, कुल, ए मुंहिंजा महबूब तूं कायनात में ऐलान करे छॾ, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी, अगर तव्हां अल्लाह सां मुहबत कयो था त पोइ मुंहिंजी पैरवी, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी तव्हांखे करणी पवंदो। युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, पोइ अल्लाह तव्हां सां मुहबत कंदो ऐं तव्हांजा गुनाह माफ़ फरमाईंदो। छा साबित थियो? साबित इहो थियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर अमल जी पैरवी करण सां ई अल्लाह असां सां मुहबत कंदो, पोइ गुनाह माफ़ थींदा, पोइ बख़्शिश मिलंदी, पोइ जन्नत मिलंदी। ही कहिड़ा माण्हू अॼुकल्ह पैदा थिया आहिनि जेको सुन्नतनि खे मिटाइण जे पोयां लॻा पिया आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, आख़िर ज़माने में हिकु अहिड़ो दौर बि ईंदो जो मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत खे ज़िंदा करण हथ ते टांडा खणण जे बराबरि हूंदो। यानी अहिड़ी त तकलीफ़ थींदी सुन्नत खे पेश करण, सुन्नत खे साबित करण जे लाइ मुखालिफ़ीन एॾो तंग कंदा जो हथ ते टांडा खणण जे बराबरि ॻाल्हि हूंदी। चवंदो त इहे सभई जेके मां चवां थो, इहे हदीस, इहे क़ुर जूं आयतूं मां तव्हां ॾे मोकिले सघां थो। त हींअर उहो दौर अची वियो आहे, हथ ते टांडा खणणा पइजी विया आहिनि। पोइ अल्लाह जंहिंखे नसीब करे थो इन रस्ते ते साबित कदम रखे थो। ज़ुल्म छा आहे? आज़ान ॾिस त पंहिंजे तरीक़े सां, जेकॾहिं निमाज़ ॾिस त पंहिंजे तरीक़े सां, अल्लाह जो ज़िक्र ॾिस त पंहिंजे तरीक़े सां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम पंहिंजे तरीक़े सां, जेके अमाल आहिनि पंहिंजा तरीक़ा लॻा पिया आहिनि, सुन्नतनि खां पासीरा लॻा पिया आहिनि। उन्हनि खां जॾहिं पुछा कई थी वञे छा इहो सुन्नत मां साबित आहे त जवाब केॾो न ईअं ॾंद कढी था ॾियनि त सुन्नत में कोन्हे को, पर छा हेसि सुठो त अमल आहे, बुरो था कयूं। त साईं अर्ज़ इहो आहे त सही बुखारी में हदीस आहे त 3 शख़्स आया अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल पुछा कयूं। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला उन्हनि खे चयो, मां तव्हांखे मुख़्तसिर हदीस जो हवालो ॾियां थो त अम्मा आयशा चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा हक़ बि अदा करे थो, असांजा बि हक़ अदा करे थो। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी इबादत बि करे थो, निंड बि करे थो। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ा बि रखे थो, कॾहिं रोज़ा नफ़ली जेका आहिनि फर्ज़ त रखणा, नफ़ली रोज़ा कॾहिं छॾे बि ॾिए थो। पोइ हिकिड़ो उथियो सहाबी, चए अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जहाननि जो सरदार, हू बख़्शियल इंसान, हुन ते को हिसाब किताब कोन्हे को पुछाणो कोन्हे को, हू अल्लाह जा हक़ अदा करे थो, घर वारनि जा हक़ अदा करे थो। मां त गुनहगार आहियां, ॿुधी छॾियो, अॼु खां पोइ मां शादी कॾहिं न कंदुसि, मां सिर्फ़ु अल्लाह जी इबादत कंदुसि। ॿियो उथियो, उन चयो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बख़्शियल बख़्शायल आहे, उनजो को हिसाब किताब कोन्हे, को सवाल जवाब कोन्हे को, उहा ई एतिरी इबादत थो करे, मां हमेशा रोज़े सां रहंदुसि, कॾहिं रोज़ा छॾींदुसि कोन। टियों उथियो, उन चयो मां सॼी राति अल्लाह जी इबादत कंदुसि, निमाज़ कंदुसि, निंड कंदुसि कोन। त इहे चई हलिया विया। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा ख़बर पई, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची हुननि खां पुछा कई त छा तव्हां इहे ॻाल्हियूं पंहिंजे अंबड़ सां अम्मा आयशा सिद्दीक़ा सां कया आहिनि रज़ी अल्लाह ताला अन्हा? त हुननि चयो हा, असां इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि। हाणे साईं तूं ॿुधा, कसम थई रब्बुल आलमीन जो, छा इहे अमल ख़राब हुया? छा इहे अमल अल्लाह जी रज़ा लाइ न हुया?
छा इहे गुनाहनि खे बख़्शाइण लाइ न हुया जो हिकिड़ो माण्हू सॼी ज़िंदगी रोज़ा रखे, हिकिड़ो माण्हू सदाईं सॼी राति इबादत करे, निंड न करे, हिकिड़ो इंसान सॼी ज़िंदगी शादी न करे, पंहिंजी शहवत खे रोके छॾे, छा इहे अलाह जी रज़ा लाइ अमल न हुया छा? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे केॾो न मिठड़ो ऐं सुहिणो जवाबु ॾिनो, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर जवाबु हर अदा सुहिणी हूंदी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूंखे ॿुधायो अलाह खां डिॼण वारो मां वधीक आहियां, तव्हां डिॼण वारा वधीक आहियो? हुननि चयो, बेशक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां डिॼण वारा वधीक आहियो अलाह खां, अलाह सां मोहबत करण वारा वधीक आहियो, हिन काइनात में सभ खां अफ़ज़ल तरीन मुत्तक़ी परहेज़गार तव्हां आहियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो, पोइ ॿुधी छॾियो, जॾहिं मां इहे अमल थो कयां तव्हां वरी मूंखां ई अॻिते वधण था चाहियो? यादि रखो, जंहिं मुंहिंजी सुन्नत खे छॾे ॾिनो उहो मूं मंझां कोन्हे को। अल्लाहु अकबर, इहे अल्फाज़नि ते कॾहिं गौर कयो अथव? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो, जो मुंहिंजी सुन्नत खे छॾे ॾिनो उहो मूं मंझां आहे ई कोन, मुंहिंजो ई कोन्हे को। ही छा आहे? चईं त पोइ चए थो, इन अमल में छा आहेसि? क़ुर ऐं सुन्नत खां साबित न आहे, पर छा आहेसि? त मुंहिंजा भाउ, छा निमाज़ कोन्हे को? निमाज़ क़ुर हदीस में आहे। रोज़ो कोन्हे छा? आहे, पर नबी जे तरीक़े ते न हुयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त अगरि मुंहिंजे तरीक़े खां हटियो त कामयाबी कोन मिलंदो। अहिड़े तरीक़े सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, मन अमल अमलुन लैस अलैहि अमरुना फहुव रद्द। ॿुधी छॾियो, जंहिं अहिड़ो अमल कयो जंहिं ते मुंहिंजी सुन्नत जी मोहर कान्हे का, उहो अलाह वटि मरदूद आहे, अलाह क़ाबिल क़बूल नथो करे। अल्लाह अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहे शान आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी जी। साईं सोचो त हाणे तव्हां चओ था 12 रबीउल अव्वल ते मीलाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, छा तव्हांखे कॾहिं इन्हनि ॿुधायो आहे त 12 रबीउल अव्वल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात आहे? ही त ज़ालिम चवनि था न, त इहे जेके आहिनि अहले हदीस, इहे वञी चवनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात थी वियो। असां चवंदासीं न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदा आहे, मौजूद आहे, असांजे मीलादनि में अचे थो, असांजे जुलूसनि में अचे थो। अल्लाह जो कसम, ही सिर्फ़ तव्हांखे धोखो था ॾियनि, हिननि वटि को बि क़ुर हदीस जो दलील कोन्हे को। अच्छा, त मां तव्हांखे ॿुधायां, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जो अक़ीदो, उन जो मनहज, सही बुखारी तव्हां खणो, इहे सभई हदीसूं तव्हां चवंदो मां सभु तव्हां ॾे मोकिलण लाइ तयारु आहियां। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं वफ़ात थी त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु आया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चुमी ॾिनो ऐं चयूं, अल्लाह जो कसम, ए मुंहिंजा महबूब, जेको अल्लाह ताला तव्हां जे लाइ मौत लिखी आहे उहा अची चुकी आहे, तव्हां ते ॿीहर मौत न ईंदी, 2 मौतूं तव्हां ते हाणे न ईंदियूं, जेका लिखी अल्लाह उहा अची चुकी आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला ॿाहिरि निकिता त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿाहिरि तलवार खयो बीठा आहिनि, जेको चवे त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात थी वियो, मां उनजी मुंडी लाहींदुसि। अल्लाह अल्लाह अल्लाह। त सैयदना अबू बकर सिद्दीक़ उनखे चए थो, त उमर वेह सब्र कर, पर हू नथो वेह। आख़िर सैयदना अबू बकर सिद्दीक़ ख़ुतबो शुरू थो करे, चए थो त ॿुधी छॾियो, अगरि तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इबादत कंदा हुयो त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे वियो आहे, ऐं अल्लाह जी इबादत कंदा हुयो त अल्लाह ज़िंदा आहे, हमेशा हमेशा ज़िंदा रहंदो। छो त ओॾी महिल कुझु माण्हुनि जो अहिड़ो अक़ीदो थी वियो त अगरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात थी वियो त पोइ बसि इस्लाम ई ख़तमु, हाणे छाजो इस्लाम? सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, न, असां अल्लाह जी इबादत कंदा हुआसीं जेको हमेशा हमेशा ज़िंदा रहंदो, जंहिंजी माना हू कढे पियो त क़यामत तूणी इस्लाम ज़िंदा रहंदो, ही शरीयत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत तूणी ज़िंदा रहंदी। ओॾी महिल सहाबा जी कहिड़ी कैफ़ियत हुई? अल्लाह अल्लाह, हर तरफ़ ॾुख ऐं ग़म जो आलम। छा उन्हनि वटि हिननि जो अक़ीदो कोन हो? सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जॾहिं अबू बकर जा दलाइल ॿुधा क़ुर मंझां, सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जे हथनि मां तलवार किरी पियो, गोॾनि भर सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला किरी पियो, पेरनि साथ न ॾिनो बीहण जो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मुंहिंजा साईं, अहिड़े तरीक़े सां सही बुखारी में हदीस आहे त अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां पोइ 6 महीना ज़िंदा हुई, पर हुन जे चेहरे ते कॾहिं कंहिं मुर्क नाहे ॾिठी। अहिड़े तरीक़े सां सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला जो वाक़ियो आहे त सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने खे छॾे विया, आज़ान ॾियण छॾे विया। छो छॾे विया? अगरि इन्हनि वारो अक़ीदो हुजे हा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में ज़िंदा आहे, असांजे मजलिसनि में अचे थो, असांजे जुलूसनि में अचे थो, पोइ छो पिया रोअनि, छो मदीनो पिया छॾनि? अल्लाह अल्लाह, जेको ही हथरादू किस्सा कहाणियूं ठाहियो वेठा आहिनि, असांजो फलाणो पीर वियो साईं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़बर ते सलाम वराई, अंदरां जवाब आयो, हथ
जे लाइ चयूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ कढी उन्हनि खे हथ मिलायो त पोइ मुंहिंजा भाउ पोइ सहाबनि छो मदीनो छॾियो? छो अगरि हिननि जी ॻाल्हियुनि में इहा सचाई आहे? कंहिंजी दिलि चवंदी त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो छॾियां, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंसां ॻाल्हाए थो, मूंसां मिले थो, मूंसां कचहरी करे थो, छो छॾीनि हा? अल्लाह अल्लाह। मां इंशाअल्लाह हिकिड़ी ॿी वीडियो तव्हां ॾे मोकिलींदुसि, जेको इन्हनि अहले बातिल वारनि जी हिकिड़ी वीडियो आहे। चए थो त हिकिड़ो माण्हू आहे जेको अल्लाह जे क़बर वारे सां ॻाल्हाए पियो, पोइ असां चयोसि थोरो असांखे हाल हवाल वठी ॾे। चए हाणे तव्हां थोरो ॿाहिरि निकिरो, मूंखे पेन पनो ॾियो, मां साईं सां कचहरी कंदुसि, तव्हांजे बारे में पुछा कंदुसि, जेको साईं चवंदो मां पने ते लिखी तव्हांखे ॾींदुसि। पोइ साईं सां कचहरी करे सभु असांखे पने में लिखी ॾिनई। पोइ ज़ालिमो, जेकॾहिं ईअं कचहरी क़बर वारनि सां थिए हा त पोइ छो बिलाल मदीनो छॾे हा? छो सैयदा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा 6 महीननि तूणी उनजे चेहरे ते मुस्कुराहट कोन्हे? छो सैयदना अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं ॾींहुं मदीने आया मदीनो रोशन थी वियो, ऐं जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे वियो त मदीने में ॼण त असांजे लाइ ऊंदहि थी वई। छो उहे इहे ॻाल्हियूं कनि पिया? त मुंहिंजा अज़ीज़ साईं, अर्ज़ इहो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची हुबदारी खे सुञाणो, जिन्हनि दीन खे खेल तमाशो बनायो उन्हनि खे सुञाणो, जिन्हनि जे मजालिस में न तौहीद जो ज़िक्र थो थिए, न सुन्नतनि जी पाबंदी थिए थी, न जिहाद जी का ॻाल्हि थिए थी। ही हमेशा बसि इहे किस्सा कहाणियूं पंहिंजे मजालिसनि में ॿुधाए तव्हांखे हुबदारी जी दावा था ॾेखारीनि त असां हुबदार आहियूं। अल्लाह जो कसम इन्हनि जे दिलि में टके जी बि हुबदारी कान्हे का। अगरि हुबदार हुजनि हा, मिठे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खां हिकिड़ो विख बि हेॾे होॾे कोन थियनि हा। दुनिया में अगरि पीउ चए थो त ही बनी मुंहिंजी आहे, हिन बनी में तोखे कणक पोखणी आहे त हू कणक पोखींदो। चवंदो बाबे चयो, जे चवंदुसि न मूंखे गाह हिन में पोखणो आहे त हू गाह ई पोखींदो। पीउ जो एॾो चवण वठंदा आहिनि। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे रोज़ पंहिंजी मर्ज़ी ते मटाइनि था। आज़ानूं मटाए छॾियूं, निमाज़ूं मटाए छॾियूं, ऐं ज़िक्र मटाए छॾियूं, हता कि कलमा बि के पंहिंजा इहे ठाहे छॾिया अथनि। ही छाजी मुसलमानी आहे? किथां जी हुबदारी आहे? त मुंहिंजा अज़ीज़ साईं, अहले हदीसनि जी सची मुहबत जी दलील अथव इहा। जीअं सैयदना अबू बकर सिद्दीक़ ऐं सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जी सची वफ़ादारी जी दलील आहे त उन्हनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो मिलियो आहे। अहिड़े तरीक़े सां इंशाअल्लाह अहले हदीसनि जी सची मुहबत जी इहा दलील आहे त उन्हनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुसल्लो मिलियो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद नबवी जी इमामत मिली आहे, अल्लाह जे पाक घर बैतुल्लाह जी इमामत जी अल्लाह ताला उन्हनि खे इहा ख़ुशि नसीबी इहा तौफ़ीक़ी मिली आहे। त मुंहिंजा साईं, थोरो गौर फ़िक्र कयो। मीलाद अगरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हायो आहे त दलील पेश कनि, उन्हनि खां दलील वठी ॾे। सहाबनि मल्हायो आहे त दलील वठी ॾे। अगरि अहल बैतनि मल्हायो आहे त दलील वठी ॾियो। अल्लाह जो कसम दलील हू ॾियनि, असां ॿिन्हिनि अखियुनि सां मल्हाईंदासीं, सभ खां पहिरियां असां मल्हाईंदासीं। ही सिर्फ़ दीन खे खेल तमाशो बनाए छॾियो अथनि। इन्हनि जी दिलि में का मुहबत कान्हे का बि मुहबत कान्हे का। मां तव्हांखे गारंटी सां थो ॾियां त अहमद रज़ा ख़ान बरेलवी बि पंहिंजे फतावा रिज़विया में बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेके पैदाइश जो ॾींहुं आहे उन में इख़्तिलाफ़ कयो वेठो आहे। कॾहिं लिखियो अथसि 9 रबीउल अव्वल, कॾहिं लिखियो अथसि 12 रबीउल अव्वल। यानी हुनखे बि पक कान्हे का त मीलाद जो तारीख़ कहिड़ो आहे। उन खां अलावा इन्हनि खे तव्हां पुछा करे ॾियो त गारंटी सां का अहिड़ी हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश 12 रबीउल अव्वल आहे? कंहिं सहाबी कंहिं अहल बैत पकी ॿुधाई आहे इहा ॻाल्हि? अगरि 12 रबीउल अव्वल ते मीलाद मल्हायो वञे हा त छो यादि न हुजे हा? छो यादि न हुजे हा? असां ईद उल फितर मल्हायूं था, उनजी तारीख़ असांखे ख़बर आहे, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हलंदड़ आहे। असां ईद उल उज़हा मल्हायूं था, उनजी तारीख़ असांखे ख़बर आहे, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी साबित आहे। ऐं जेके शयूं साबित हूंदियूं आहिनि त उन्हनि जी तारीख़ जी बि पक हूंदी आहे। त मुंहिंजा साईं, इहे अमल कंहिं बि न कया आहिनि, असां उन लाइ नथा कयूं। बाक़ी अल्लाह जो कसम, जंहिं दिल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत न आहे त उहो मुसलमान ई न आहे। नबी जी मोहब्बत ऐन फर्ज़ आहे, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतनि जी अगरि मोहब्बत न हुजे त उहो दिल बि ईमान खां ख़ाली आहे। जेको सुन्नत तरीक़े ते शौक़ न हुजेसि, अमल न हुजेसि। त मुंहिंजा साईं, तव्हां हिननि खां पुछा त कयो, इन्हनि ज़ालिमनि खां पुछा त कयो, असांखे हेॾा ख़र्च था करायो, हेॾा जुलूस था कढायो, हिकिड़ी दलील त ॾियो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित हुजे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं मीलाद मल्हायो हुजे जीअं तव्हां था कयो।
जीअं तव्हां जुलूस था कढो, झंडा था कढो, नचो था, तव्हां इहो साबित करे ॾियो। हिकिड़े मौलवी खां पुछा कयां, मां चयो साबित करे ॾे, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो अमल कयो आहे। चयो हा मिलाद मां साबित करे ॾियां त पोइ, मां चयो साबित करे ॾे त ख़बर पवंदी, पोइ ॾिसंदासीं न, पोइ त जॾहिं थिए त पोइ ख़बर पए, पहिरियां साबित कर। चए थो दलील आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमर जे ॾींहुं बि रोज़ा रखंदा हुया, ख़मीस जे ॾींहुं बि रोज़ा रखंदा हुया। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इन जो कारण पुछा कयो वियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियूं बि ॻाल्हियूं ॿुधायूं, उन सां गॾोगॾु इहो ॿुधायो त मां इन ॾींहुं पैदा थियोसि सूमर जे ॾिहाड़े, तॾहिं मां अल्लाह ताला जे अॻियां शुक्राने जा रोज़ा रखंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिलाद मल्हाई। मां चयो मुंहिंजा भाउ, इहो हर सूमर जी ॻाल्हि आहे, हर महीने जी सूमर जी ॻाल्हि आहे, हर ख़मीस जी ॻाल्हि आहे। तूं 12 रबीउल अव्वल ते अची मल्हाई थो, दलील इहा थो ॾी। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ा रखंदा हुया, तूं त बिरयानी खाई ऐं खाराई वेठो, इहा कहिड़ी दलील थो ॾी? यानी ही उहो सिंधी जो पहाको अटे जो घोबाटो, असां घुरूं हिकिड़ी शइ ॾी ॿी शइ। मां चयो अल्हम्दुलिल्लाह अहले हदीस वारा सूमर ऐं ख़मीस जो रोज़ो रखनि था। हल मदीने में मां तोखे ॾेखारियां, हल मके में मां तोखे ॾेखारियां, हर सूमर ते हर ख़मीस ते चाहे कहिड़ो बि महीनो हुजे, दस्तरख़्वान लॻी वेंदा आहिनि, उते रोज़ा खोलराया वेंदा आहिनि। माण्हुनि खे मिनथूं करे इहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हुबदार पंहिंजे दस्तरख़्वान ते वेहारींदा आहिनि, अच रोज़ो मूं वटि खोल, अच रोज़ो मूं वटि खोल। हर सूमर हर ख़मीस ते हरमैन में दस्तरख़्वान लॻंदा आहिनि। हिननि खां पुछा कर त इहो तूं दलील थो ॾी? कॾहिं रखियो अथई सूमर जो रोज़ो? कॾहिं रखियो अथई ख़मीस जो रोज़ो? कॾहिं पंहिंजे मसाजिदनि में सूमर ऐं ख़मीस जे ॾिहाड़े रोज़ो छोड़ायो अथई? ख़बर अथई पहिरियां सुनत जी? रखी ख़मीस सूमर ऐं ख़मीस ते रोज़ो न, ऐं वरी दलील इहा थो ॾी। त मुंहिंजा अज़ीज़ साईं, अर्ज़ इहो आहे त हिननि खां दलील वठी ॾियो, जेके ही चवनि था हिननि खां साबित थोरो करे ॾियो त असां ॿिन्ही अखियुनि सां असां कंदासीं। सो हिननि जे धोखे खां बचो साईं, हिननि जे धोखे खां बचो। अल्लाह खां दुआ था घुरूं, थी सघे तव्हां मको मदीनो ॾिठो हुजे, जे न ॾिठो हुजे त अल्लाह खां दुआ था कयूं अल्लाह तव्हांखे नसीब करे, अल्लाह तव्हांखे नसीब करे तव्हां हिकिड़े चकर मके खे मदीने खे ॾिसी अचो। ख़ुदा जो कसम आहे तव्हांखे पाण ई ख़बर पइजी वेंदी, पाण ई ख़बर पइजी वेंदी। एॾो त अल्लाह ताला उते हिकिड़ी तासीर, हिकिड़ी छिक रखी आहे मके मदीने में। जेको बि ईमान वारो उते वेंदो आहे, ज़रे जो बि ईमान वारो वेंदो, उनखे ख़ुदा जो रब जो कसम उनखे ख़बर पइजी वेंदी आहे त हिन धरती ते अगरि सचा हुबदार आहिनि त हिते आहिनि, अगरि सचो दीन आहे, सचो इस्लाम सुन्नत आहे त हिते ई आहे, बाक़ी ॿिए जाइनि ते खेल तमाशो आहे। सो असां अल्लाह खां दुआ था घुरूं, अल्लाह ताला असांखे तव्हांखे सभिनीनि मुसलमाननि खे दीन जी सम्झ अता फरमाए। ऐं मां ख़ासि तव्हांजे लाइ दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हांखे हिकिड़ो भेरे ज़रूर मके मदीने जो दीदार कराए, त तव्हां में इहो तव्हांखे ख़बर पए त असली अहले सुन्नत ऐं हुबदार रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु आहिनि। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला सां सभिनीनि मुसलमाननि खे कुफर, शिरक, बिदअत ऐं तक़लीद खां महफ़ूज़ फरमाए ऐं ख़ालिस क़ुरान ऐं सुन्नत खे सम्झण, उन ते अमल करण ऐं उनखे पूरी दुनिया जे इंसाननि ताईं पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। साईं मां आख़िर में सिर्फ़ु इहो तव्हांखे चवंदुसि त रब जो कसम, ही जेको जंग हले वेठो, ही झेड़ो जेको हले वेठो, इहो सुन्नत ऐं बिदअत ते हले थो। ॿियो केर बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुस्ताख़ कोन्हे को, न की नाफ़रमान आहे, न की को दुरूद जो इनकारी आहे, न की को ज़िक्र जो इनकारी आहे, न की को सुन्नतनि जो इनकारी आहे। असुल मसलो इहो आहे त सुन्नत ऐं बिदअत ते जंग आहे। हिकिड़ा माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में बिदअतूं पैदा करण था चाहिनि, ऐं हिकिड़ा मुजाहिद आहिनि जेके हिननि खे रोकिन वेठा त अल्लाह जे वास्ते अल्लाह खां डिॼो। दीन आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन आहे, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी पैगंबर आहे। अल्लाह ताला दीन खे आख़िरी दीन इस्लाम करे छॾियो आहे। हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत आख़िरी शरीयत आहे, हिन खां पोइ शरीयत नाहे अचणी, को पैगंबर नाहे अचणो, त पोइ तव्हांजी कहिड़ी मजाल जो हिन शरीयत में तब्दीलियूं पिया था कयो पंहिंजी मर्ज़ी ते। अगरि हिन में गुंजाइश हुजे हा, अगरि हिन में गुंजाइश हुजे हा त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधाए हा, ऐं अगरि गुंजाइश हुजे हा त नऊज़ बिल्लाह ॿियो को पैगंबर अल्लाह मोकिले हा। जॾहिं अल्लाह ॿिए पैगंबरनि जा दर ई बंदि करे छॾिया, हाणे ॿियो को पैगंबर ई कोन्हे को, त साबित थियो त ही दीन पूरो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक असां ते हरीस केर बि कोन्हे को। हिन उम्मत सां एतिरी मोहबत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदो हो, एतिरी मोहबत केर न कंदो हुयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींहं जो बि उम्मती उम्मती, रातनि जो अल्लाह जे अॻियां बीहंदो हुयो, रोअंदो हुयो, तॾहिं बि उम्मत जे लाइ रोअंदा हुया। मेराज ते विया तॾहिं बि उते उम्मत जी ॻाल्हि कयो। जेकॾहिं क़यामत जे ॾिहाड़े उथंदा तॾहिं बि उम्मत जी ॻाल्हि कंदा त या अल्लाह मुंहिंजी उम्मत, या अल्लाह मुंहिंजी उम्मत। अगरि हिन उम्मत जी का भलाई जी ॻाल्हि हुई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुचाए छॾी। ही हाणे एॾा असांजा सॼण कोन्हनि के जो ही असांखे हाणे दीन था ॿुधाइनि, ही बि सवाबु अथव, ही बि सवाबु अथव।
रब जो कसम जेको दीन हुयो उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए चुको आहे, उहो वाज़े थी चुको आहे। हाणे हिन में गुंजाइश कान्हे का। अहिड़े तरीक़े सां त साईं अल्लाह ताला क़ुर शरीफ में सूरत अल माइदा में फरमाए थो, ए मुंहिंजा महबूब, ए मुंहिंजा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको मूं तो ते नाज़िल कयो आहे उहो माण्हुनि ताईं पहुचा। अगर न पहुचाई त पोइ समझ तो बि रिसालत जो हक़ अदा न कयो आहे। नाउज़ बिल्लाह मिन ज़ालिक। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज्जतुल विदा जे मौके ते सभिनी सहाबनि खे ख़ुतबो ॾेई ऐं पोइ उन्हनि खां पुछा कयूं, ए मुंहिंजा सहाबियो, छा मां तव्हां ताईं दीन पहुचायो आहे? सहाबिन चयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, न सिर्फ़ तव्हां दीन पहुचायो आहे बल्कि दीन पहुचाइण जो हक़ अदा कयो अथव। जीअं दीन पुॼाइणो हुयो तीअं पुॼायो अथव, ज़र्रे जी बि का शइ न खुटाई अथव न वधाई अथव। जीअं अल्लाह जो हुकुम हुयो तीअं ई तव्हां पहुचायो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आसमाननि जे तरफ़ निहारे फरमायो आहे, रब्बि शहद रब्बि शहद रब्बि शहद, या अल्लाह गवाह रह जाए, या अल्लाह गवाह रह जाए, या अल्लाह गवाह रह जाए, मूं दीन तुंहिंजो पूरो पहुचायो आहे। अॻिते हाणे हिननि जी मर्ज़ी। अल्लाहु अकबर। त पोइ ही छा था ॿुधाइण चाहिनि त ही जेको असांखे रोज़ नयूं बिदातूं सेखारीनि था, छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा ख़बर कोन हुई? छा अल्लाह खे ख़बर न हुई त हिन में असांजे लाइ भलायूं आहिनि? अल्लाह ताला क़ुर शरीफ में सूरत अल माइदा आयत नंबर 3 में अल्लाह फरमाए थो, अॼु मूं तव्हांजे लाइ दीन मुकम्मल करे छॾियो, अॼु मूं तव्हांजे लाइ पंहिंजूं नेमतूं पूरियूं करे छॾियूं। दीन इस्लाम जूं जेके नेमतूं आहिनि उहे मूं पूरी करे छॾियूं आहिनि ऐं मूं तव्हांजे लाइ दीन इस्लाम पसंदि करे छॾियो आहे, चूंडे छॾियो आहे। हाणे मुंहिंजा साईं तूं मूंखे ॿुधा, जॾहिं अल्लाह थो चए दीन मूं पूरो करे छॾियो, नेमतूं सभई जेकूं हुयूं उहे पूरियूं करे तव्हांखे शरीयत में ॾिनमि, सभु कुझु हिन क़ुर ऐं हदीस में तव्हांखे ॾेई छॾियमि ऐं तव्हांजे लाइ दीन इस्लाम पसंदि करे छॾियो अथमि, चूंडे छॾियो अथमि। हाणे अल्लाह जो चूंडियल दीन वधीक या हिन जो चूंडियल दीन वधीक, जेको हीअ असांखे नवां नवां तरीक़ा सेखारीनि था? सो असुल जहिड़ो साईं इहो अथव। असां चऊं था त जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल अॻु में फरमायो आहे त हिकिड़ो दौर ईंदो जो मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत खे ज़िंदा करणु हथ ते टांडा खणण जे बराबरि आहे। सो अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजे पूरी जान सां पंहिंजे पूरे ईमान सां इन्हनि टांडनि खे खणण लाइ तयार आहियूं ऐं इहे टांडा खणंदासीं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतनि खे ज़िंदा कंदासीं, बिदअतनि खे रद्द कंदासीं, शरीयत दीन इस्लाम में मिलावट पसंदि न कंदासीं। अगरि केरु कंहिं अमल खे शरीयत थो चए, नबी जी सुन्नत थो चए त पोइ साबित करे ॾेखारे। जे अगरि साबित नथो करे ॾेखारे त असां उनखे मरदूद था चऊं ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, पंहिंजी तरफ़ सां नथा चऊं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेको अहिड़ो अमल करे जिते मुंहिंजो हुकुम न आहे उहो मरदूद आहे। त अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे तव्हांखे सभिनी मुस्लमाननि खे इन्हनि बिदअती तरीक़े सां असांखे बिदअती तरीक़नि खां महफ़ूज़ फरमाए। मां तव्हां खां हिकिड़ो सवाल पुछा करण थो चाहियां, जीअं अल्लाह ताला जी इबादत लाइ बाने जे लाइ अल्लाह ताला क़ुर शरीफ में फरमाए थो, छा मां अल्लाह तव्हां लाइ काफ़ी न आहियां? छा मां अल्लाह तव्हां लाइ काफ़ी न आहियां? अल्लाह जो कसम अगरि मोमिन इन हिकिड़े लफ़्ज़ ते गौर करे त वाकई छा अल्लाह काफ़ी कोन्हे को? जो असां दर दर ते धिका झलियूं, दर दर ते पंहिंजूं नंगूं वठी वञूं ऐं दर दर जा फ़क़ीर थियूं, छा हिकु अल्लाह जे दर जो फ़क़ीर थियण काफ़ी न आहे? छा हिकु अल्लाह असांजे मुश्किलातनि खे हल नथो करे सघे? छा अल्लाह ताला असांखे अता नथो करे सघे? छा हिकु अल्लाह काफ़ी न आहे? अहिड़े तरीक़े सां इबादत जे तरीक़े में छा असांजे लाइ सुन्नत काफ़ी न आहे? छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो असांजे लाइ काफ़ी न आहे? छा इन्हनि खे सुन्नत जे तरीक़े में राहत नथी अचे? छा इन्हनि खे सुकून नथो मिले सुन्नत तरीक़े में? जो हर रोज़ हिकिड़ी नई बिदअत पैदा कयो वेठा आहिनि, हर रोज़ हिकु नई बिदअत पैदा कयो वेठा आहिनि। इन मां साबित थो थिए त इन्हनि खे जॾहिं सुन्नतनि में मज़ो नथो अचे त साबित थियो न हिननि खे सुन्नतनि सां प्यार आहे, न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार आहे। हिननि खे सिर्फ़ पंहिंजी ज़ात सां प्यार आहे। ही नवां नवां शयूं ईजाद करे माण्हुनि खे पाण ॾे मुतवजह था कनि, क़ुर ऐं सुन्नत ॾे मुतवजह नथा करणु चाहिनि। सो मुंहिंजा साईं, मुंहिंजा दिलबर, इन ॻाल्हि खे समझो। अल्लाह जो कसम असांखे सैयद ज़ात जे लाइ इज़त आहे, एहतराम आहे, पर उहो सैयद ज़ात जेको क़ुर ऐं सुन्नत जो पैरोकार आहे, जेको क़ुर ऐं सुन्नत जो मुहाफ़िज़ आहे, जेको अल्लाह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ पंहिंजे जाननि खे ॾियण लाइ तयार आहे, जेको शिरक ऐं बिदअत जो दुश्मन आहे, जेको मुशरिक ऐं बिदअतनि जो दुश्मन आहे, अहिड़े सैयद जा असां ख़ादिम आहियूं। असां दिलो जान सां उन्हनि सां प्यार करण वारा आहियूं। पर अगरि केरु क़ुर ऐं सुन्नत जी मुखालफ़त करे, चाहे सैयद हुजे चाहे केर बि हुजे,
उन जे लाइ असांजे दिल में टके जी बि इज़त कान्हे का। सो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे लाइ असांखे इज़त आहे, छो त तव्हां सचा हुबदार रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहियो, पर तव्हां धोखे में थोड़ा फाथल आहियो। तव्हांखे इहे उम्मत इहे जेके बिदअती आहिनि तव्हांखे धोखे में फसाए वेठा आहिनि। असां तव्हांखे गुज़ारिश कंदासीं, असांजे ग्रुप में तव्हांखे केतिरो टाइम थियो आहे? छा तव्हांखे हिन ग्रुप में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साराह न मिली? हर ॻाल्हि ते क़ुरान ऐं हदीस जी दलील न मिली? कॾहिं तव्हां अहिड़ी ॻाल्हि ॿुधी आहे जंहिंमें तव्हांखे लॻो हुजे थी क़ुरान ऐं सुन्नत जा मुखालिफ़ आहिनि? त मुंहिंजा अज़ीज़ भाउ, ग्रुप खे टाइम ॾे ऐं ॿुध अल्लाह जो कसम तुंहिंजे दिल जा ईअं मीटर खुली वेंदा, तुंहिंजे दिल खे अल्लाह रोशन करे छॾींदो। इहो क़ुरान ऐं हदीस जी, क़ुरान ऐं सुन्नत जी तासीर आहे। इहो क़ुरान ऐं सुन्नत जो नूर आहे जो ऊंदा ई दिलनि खे अल्लाह मुनवर करे थो छॾे। क्लिप तमामु डिघी थी वई, पर जीअं मां तव्हांखे चयो थी, मौज़ू इंतिहाई अहम आहे ऐं डिघो मौज़ू आहे। अल्लाह ख़ुशि कंदो रब्बुल आलमीन। तव्हां सवाल कंदा रहो, इंशाअल्लाह तव्हांखे जवाब ॾींदासीं। थोरो थोरो सवाल कंदो, थोरो थोरे में सम्झी वेंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हांखे असांखे सम्झ अता फरमाए। उमीद थो रखां त तव्हांखे असांजी गुफ़्तगू में सम्झ अची चुकी हूंदी त हीउ जहिड़ो सुन्नत ऐं बिदअत ते आहे। अल्लाह वटि क़बूल सुन्नत आहे, मरदूद बिदअत आहे। असां चाहियूं था त असांजा मुस्लमान भाइर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते अमल कनि। इहो ई असांजे लाइ काफ़ी आहे। बिदअतुनि ते अमल करे पंहिंजे अमलनि खे बर्बाद न कनि, पंहिंजनि अमलनि खे बर्बाद न कनि। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला सां सभिनी मुस्लमाननि खे कुफ्र, शिरक, बिदअत ऐं तक़लीद खां महफ़ूज़ फरमाए ऐं ख़ालिस क़ुरान ऐं सुन्नत खे सम्झण, उन ते अमल करण ऐं उनखे पूरी दुनिया जे इंसाननि ताईं पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन या रब्बल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।